अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि पार्टी तर्जुमाननि जो इजलास। पाक फ़ौज ख़िलाफ़ बयान ॾींदड़ JUI अॻुवाण मुफ्ती किफ़ायतुल्लाह ख़िलाफ़ कार्रवाईअ जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म पारां तर्जुमाननि खे PDM जी हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक खे मुंहं जवाब ॾियण जी हिदायत। ज़रियनि मूजिबि इजलास दौरान मुफ्ती किफ़ायतुल्लाह जी फ़ौज ख़िलाफ़ बयान वारे मामले जो जाइज़ो वठण बैदि संदसि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाईअ जो फ़ैसिलो कयो वियो। तर्जुमाननि खे मौलाना फज़लुर रहमान जी करप्शन बि अवाम आॾो आणण जी हिदायत। सदर आरिफ अलवीअ चयो आहे त नेशनल डायलॉग करण में को बि हर्ज न आहे, पर मूंखे सियासी मंज़रनामो बदिलजंदे नज़र न पियो अचे। हालतूं जल्द नॉर्मल थी वेंदियूं। इस्लामाबाद में सीनियर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे आरिफ अलवीअ चयो त अपोज़िशन इत्तेहाद पारां वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा ॾियण जो मुतालबो गैर जमहूरी आहे। गुज़िरियल 2 सालनि खां सियासी निज़ाम अदम इस्तेहकाम जो शिकार आहे। चूंड सुधारनि ते क़ौमी डायलॉग जी ज़रूरत आहे। ॻाल्हियूं कॾहिं ऐं कंहिं सां कजनि फ़ैसिलो वज़ीर आज़म कंदो। वज़ीर आज़म इमरान खान मुल्क में गैस जी बदतरीन लोड शेडिंग जी शिकायतुनि जो नोटिस वरितो। तवानाईअ जे मामलनि ऐं गैस जी लोड शेडिंग बाबति लाॻापियल इख़्तियारनि खां रिपोर्ट तलब। तवानाई बाबति सॾायल इजलास जी सदारत कंदे वज़ीर आज़म चयो त वापेदारनि खे सस्ती बिजली मुहैया करणु ऐं गैस जी लोड शेडिंग ख़तमु करण लाइ क़दम खयां वञनि। सिंध में गैस जी लोड शेडिंग ऐं खोट ख़िलाफ़ सिंध हुकूमत जो वफ़ाक़ी हुकूमत आॾो एहतिजाज। वॾे वज़ीर आज़म इमरान खान खे ख़त लिखी छॾियो। मुराद अली शाह ख़त में चयो आहे त सिंध मां 25 खां 2600 MMC FD गैस पैदा थियण बावजूदि 900 MMC FD गैस घटि ॾिनी पई वञे। आइन जे आर्टिकल 158 तहत जंहिं सूबे मां गैस पैदा थिए त उनखे सभ खां पहिरियों हक़ सूबे जो हूंदो आहे। सिंध मां मिलंदड़ गैस ते बि पहिरियों हक़ सूबे जो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त जेतिरो तकिड़ो मौक़िफ़ नून लीग तब्दील करे थी, एतिरो जल्द सांड्रो बि रंग नाहे बदिलाईंदो। मुख़ालिफ़ धुर जी संजीदा अॻुवाणनि सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं। शिबली फराज़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फवाद चौधरीअ चयो त नून लीग पंजाब में पंजाब जा ऐं सिंध में शहीद बेनज़ीर भुट्टो जा नारा आणनि था ऐं पाण फ़ौज आॾो फ़ौज जा थी वञनि था। मरियम नवाज़ ऐं बिलावल सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि। नून लीग हुकूमत सां कंहिं बि सतह ते ॻाल्हियुनि जे इम्कान खे रद्द करे छॾियो। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब वफ़ाक़ी वज़ीरनि जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त PTI जंहिं पार्लियामेंट ते लानत विझंदी हुई, उन्हीअ खे उन पार्लियामेंट में वेठल माण्हू संजीदा नज़र अची रहिया आहिनि। अॼु ॿीहर 3 वफ़ाक़ी वज़ीरनि खंड ऐं अटे चोर वज़ीर आज़म लाइ अपोज़िशन खां इनारो घुरियो आहे, जेको खेनि कंहिं बि सूरत में न मिलंदो। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत ख़िलाफ़ लॉन्ग मार्च कॾहिं ऐं किथां शुरू कजे? इस्तीफ़ाउनि वारो कार्ड इस्तेमालु कजे या न? फ़ैसिलो मौलाना फज़लुर रहमान PDM जो सरबराही इजलास 1 जनवरी ते तलब करे वरितो। जाती अमरा में मरियम नवाज़ जी रहाइशगाह ते सॾायल इजलास में हुकूमत ख़िलाफ़ तहरीक जे ईंदड़ हिकमत अमलीअ ते गौर कयो वेंदो। नवाब शाह प्रेस क्लब जो सीनियर सहाफ़ी सॼी उमिरि सहाफ़त खे अर्पींदड़ बहितरीन शख़्सियत जो मालिक कामरान अबड़ो हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो, जंहिंमें सियासी समाजी अॻुवाणनि ऐं प्रेस क्लब जे मेंबरनि कादिर बख्श बिरोई, रज़ा मोहम्मद मेंगल, ज़ुल्फ़कार बिरोई, अली गुल रिंद, गुलाम सरवर ख़ासकेली, आसिफ़ आराई, अली हसन बिरोई, रहीम चांडियो ऐं ॿियनि जनाज़े निमाज़ में शिरकत कई ऐं मरहूम लाइ दुआ पिणु घुरी वई। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।